सो दोस्तों असां हींअर आया आहियूं फेरी में वञूं था पिया। हींअर असां आया आहियूं यूरोप सॉरी एशियन साइड आहे ऐं हुन पासे समुंडु आहे साम्हूं 6 बजे थो पियो ऐं परियां यूरोप साइड आहे। सो थोरो ई दीदार कयो। ॾिसो माशाल्लाह केतिरो माण्हू आहे घुमण आयो अॼु। सो इस्तांबुल मां एशियन साइड तव्हांखे असां हींअर शिप में असां तव्हांखे घुमायूं था पिया। ॾिसो केॾो सुहिणो व्यू आहे। सो ॾिसो केतिरो माण्हू आहे माशाल्लाह। हवा जो बि ज़ोर अचे थो पियो, हवा बि हले पई। सो हिते माण्हू फिशिंग बि कनि। पर ॾिसो कीअं फिशिंग पिया कनि। सो ख़बर न हले त ही पंहिंजूं खणी आया आहिनि स्टिक्स या ख़बर न आहे हिते मिलंदियूं। सो बहरहाल तव्हांखे दीदार करायूं। ॾाढो ख़ूबसूरत नज़ारो सिज लहण वारो आहे ऐं हीअ समंदर यानी परियां यूरोप साइड आहे इस्तांबुल जो। इहो वरी असां एशिया साइड थियूं। सो सवेर असां मेट्रो बस ते आयासीं हिन पासे। हाणे असां वरी वञूं था पिया हिन में शिप में हुन पासे। सो हीअ ॾिसो नज़ारो, ॾिसो केॾो ख़ूबसूरत नज़ारो आहे माशाल्लाह। सो हाणे असां वञूं था पंहिंजी बोट में। तव्हां ॾेखारियूं ATM कार्ड फाइन। सो हिते कार्ड स्विप थींदा। कार्ड स्विप थियो। सो असां हाणे पंहिंजी बोट में वञूं था। बोट साम्हूं बीठी आहे। सो केॾो रश आहे बोट में। सो कोशिशि कंदासीं त मथे छित ते वेहूं, पर हाणे जॻह मिली थी वञे या न। सो केॾो माण्हू चढ़े थो पियो। परियां यूरोप साइड ही एशिया साइड। सो हाणे असां बोट में चढ़ूं था, वञूं था यूरोप साइड ते। हीअ आहे शिप जो अंदरि वञण जो। तो रश केॾी आहे मस्त। हीअं आहे माहौल शिप जो। थोरो विराम वञूं था। सो हीअ माहौल आहे। सो हीअ असां हींअर टॉप ते अची विया आहियूं। सो शिप खां सीन तव्हांखे ॾेखारियूं। असांजी बोट हाणे साईं
धुआं कढे पई आस्ते आस्ते ताक़त वठे पई पाण ख़बर पए बोट 5 मंज़िल हीअं रिवर्स गियर हयोसि सो असां हाणे किनारे खां पोइ ते वञूं पिया जो केॾो सुहिणो नज़ारो आहे इस्तांबुल तुर्की जो असां थोरो वरी पोइ ते वञूं था पोइ ते तव्हां सीन ॾेखारियां हीअ सो ॿी बोट वञे पई साम्हूं सो हीअ सो वञे थो पियो जहाज़ पंहिंजो मंज़िल लाइ साम्हूं यूरोप साम्हूं पुल एशिया हीअ सो क्लाउड्स केॾा ज़बरदस्त सो असांजो सफ़र जारी शिप मां वञूं था पिया असां एशियन साइड मां यूरोप साइड साम्हूं सिज आहे त थी सघे थो तव्हांखे पिक्चर क्वालिटी ॾिसणी न मिले पर वरी बि तव्हांखे नज़र ॾेखारींदा ॾिसो स्लो स्लो हले पियो माना दीदार बि कराईंदो वञे पियो स्लो स्लो हले थो पियो अच्छा हीअ को अहिड़ो को स्पॉट आहे जिते चवंदा आहिनि त को कंहिं रानी खे को क़ैद कयो अथनि आराम जो सफ़र आहे फर्स्ट क्लास बिल्कुलु फ्रंट ते अचां हिननि जो डायरेक्शन में वेंदो लॻे थो सिज जो साम्हूं आहे यको सिध वांगुरु सिज जे सिध वांगुरु ई वञनि था पिया हीअ थो तुर्की इस्तांबुल यूरोप साइड ऐं हीअ समुंड आहे समुंड नालो ख़बर न छा आहे असां एशियन साइड मां वञूं था पिया यूरोप साइड सो ज़बरदस्त सीन आहे माशाल्लाह थधिकार आहे ऐं हवा बचे भी हल्की हल्की फर्स्ट क्लास थोड़ा वरी साॼे पासे तव्हांखे ॾेखारियां पासल
यूरोप साइड गजागज भरी पई आहे सो असांजो सफ़र जेको आहे उहो लॻे थो त पूरो थियण वारो आहे असांजी टिकट में पूरी थियण वारी आहे सो असां यूरोप साइड वारे पासे अची विया आहियूं यूरोप साइड आहे इस्तांबुल जो सो उम्मीद थो कयां त तव्हांखे इहा वीडियो वणी हूंदी ऐं ज़रूरु ॾिसिजो पंहिंजा कमेंट्स ज़रूरु ॾिजो कोशिशि पूरी कई आहे त तव्हांखे सुठियूं सुठियूं शयूं ॾेखारियां इस्तांबुल जूं सो उन में ही बि आहे त माण्हू फेरी में बि चढ़े सो हाणे असां ख़बर न किथे पींदी असांजो इहो जहाज़ किथे वेंदो ॾिसो केतिरा माण्हू सो यूरोप में असां पुॼी विया आहियूं सो वरी महिरबानी दोस्तो दुआ में यादि कजो शाह हसन तुर्की इस्तांबुल मां तव्हां सां गॾु अस्सलाम वालेकुम असांजो स्टाफ अची वियो हीअ असां लहूं था पिया सो तक़रीबन 10 मिंट जो हो तक़रीबन दादा सो हीअ असां यूरोप साइड में लही वियासीं